जी नाज़रीन, अॼु असीं गवर्नमेंट हाई स्कूल कलोई में मौजूदु आहियूं जिते कश्मीरियुनि सां यकजहती तौर ते रैली ऐं प्रोग्राम रखियो वियो आहे। अचो त हिते उस्तादनि ऐं शागिर्दनि खां पुछूं त वधीक हिननि जो छा चवणु आहे। कश्मीर जे हवाले सां प्रोग्राम रखियो, उस्तादनि ऐं शागिर्दनि बि तक़रीरूं कयूं आहिनि, उन हवाले सां असांखे ॿुधायो ऐं छा कश्मीर सां छा मसइलो आहे, कश्मीर में कहिड़ा ज़ुल्म था थियनि, असां सां गुफ़्तगू कयो। कश्मीर सां जेको 86 सां जेको कर्फ्यू लॻे जंहिं ते उते खाधे पीते दवाउनि जी किल्लत, सख़्तु सर्दी जे करे उते उन्हनि माण्हुनि जी ज़िंदगी रहणु मुश्किल आहे। उनजे हवाले सां असीं अक़वाम मुतहिदा ऐं ॿियनि इंसाफ़ वारनि माण्हुनि खे असीं अपील था कयूं त असीं कश्मीर खे आज़ादु कयो वञे ऐं इंडिया खे कश्मीर सां भॻायो वञे ऐं कश्मीर खे पाकिस्तान जो हिसो बनायो वञे। अॼु असां स्कूल में फंक्शन रखियो आहे त कश्मीर जे 5 फरवरी जे हवाले सां कश्मीर डे ऐं असीं हर जुमे ते कश्मीर जे इज़हार यकजहती लाइ रैलियूं कढींदा आहियूं ऐं उन सां इज़हार यकजहती कंदा आहियूं। अॼु असां कश्मीर जे हवाले सां कश्मीर सां यकजहती तौरु केतिरियूं ई तक़रीरूं कयूं आहिनि, गीत ॻाया आहिनि ऐं नात हमद तिलावत कई आहे। असांखे इहो ॿुधायो हर जुमे ते एॾा वॾा प्रोग्राम कंदा आहियो या रैली कंदा आहियो? असीं हर जुमे ते 2-3 तक़रीरूं कंदा आहियूं ऐं हिकिड़ी रैली कंदा आहियूं, प्रेस क्लब ते वेंदा आहियूं ऐं उते असीं कश्मीर सां यकजहती जे लाइ इज़हार बि कंदा आहियूं। जिगर खून हो तो चश्मे दिल में होती है। जनाब सदर, हेड मास्टर साहिब, मौजूद सर साहिबान, प्यारा शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम, नमस्ते। जनाब सदर, मां जिते उन्हनि खे लाइ आयो आहियां त जीअं सलाम पेश करे सघां उन्हनि बहादुर मुजाहिद खे जिन कातल दुश्मननि जे ख़िलाफ़ बग़ावत जो ऐलान कयो ऐं हक़ जो साथ ॾिनो। सलाम पेश करियां थो उन्हनि 80,000 शहीदनि खे जिन पंहिंजो जानियूं ॾिनियूं कश्मीर जे लाइ ऐं कश्मीर जी आवाम जंहिं 7.5 लख भारतीय फ़ौज जा ज़ुल्म बर्दाश्त कया ऐं अॼु ताईं उन्हनि जो मुक़ाबिलो करे रहिया। जनाब सदर, अॼु असां सॼी पाकिस्तानी आवाम जो उहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे कश्मीरी भाउरनि सां यौम यकजहती जो इज़हार करियूं ऐं दुश्मननि जे हर नापाक इरादे खे मिट्टी में मिलाए छॾियूं। जनाब सदर, अॼु असांजा जज़्बा सिर्फ़ु लफ़्ज़नि ताईं महदूद आहिनि। अॼु असां वरी यौम यकजहती कश्मीर मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं ऐं लफ़्ज़नि जी माला ठाहींदासीं ऐं पोइ पंहिंजनि घरनि ॾांहुं हलियासीं वेंदासीं। असां को फ़र्क़ु नथो पवे त असांजा कश्मीरी भाउ कहिड़ियुनि मुसीबतनि में वरितल आहिनि ऐं उन्हनि खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियणो थो पवे। जनाब सदर, अॼु असांखे हिंदुस्तान खे ग़ज़वाए खनक की यादि ॾियणी पवंदी। अॼु असांखे दुश्मन जे अखियुनि में अखियूं मिलाए उनजो मुक़ाबिलो करणो पवंदो। कहते हैं कि लातों के भूत बातों से नहीं। आजादी तेरा बाप भी देदा आजादी है, हक हमारा आजादी हम लेते रहेंगे आजादी। हेड मास्टर साहब, उस्ताद साहबान, मुंहिंजा प्यारे शागिर्द साथियों, अस्सलाम वालेकुम। असां सभु हिते अॼु कश्मीर यकजहती जो ॾींहुं मल्हाइण लाइ गॾु थिया आहियूं। उहे कश्मीरी जेके केतिरनि ई सालनि खां तकलीफ़नि में रहंदा पिया अचनि, उन कश्मीर में हिंदुस्तान जी अफ़वाज, उन कश्मीर में हिंदुस्तान भाइरनि सां यकजहती तौरु जेका रैली कढी सर सेवा जी प्रिंसिपल ऑफ गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल कलोई जे तरफ़ां उन रैली जो मक़सदु इहो त असां अक़वाम मुतहिदा खे, यूनाइटेड नेशन्स खे ऐं पूरी दुनिया खे इहो पैगाम ॾियण असां चाहियो थिए त उहे जेको कश्मीर जे मथां भारत ज़ुल्म करे रहियो आहे उहे अखि खोलीनि ऐं जेको इन जे मथां जेको ज़ुल्म करे रहियो आहे उहो उते आवाज़ु उथारीनि। जेम फोरम ते जेको मुल्क आहे ऐं इन हिसाब सां असां रैली कढी ऐं स्कूल में बि हिकिड़ो प्रोग्राम जेको हली रहियो आहे। बसि इहा ई असां रैली कढी त असीं पंहिंजी स्कूल में कश्मीर डे मल्हाए रहिया आहियूं 5 फरवरी ते। असांजे प्रिंसिपल ऐं स्कूल जे केतिरे शहरनि जे असीं रैली पिणु कढी ऐं जीअं त कश्मीर हिकु सुठो मुल्क आहे ऐं हिकु जन्नत वांगुरु सम्झो वञे थो, पर उन्हनि हिंदुस्तान वारनि उन्हनि खे खून वांगुरु सां वेंझारी छॾियो अथनि। तव्हां सभिनी जे लाइ इतला अर्ज़ु आहे त अॼु हायर सेकेंडरी स्कूल कलोई ऐं इन जा पसगर्दा जा जेके बि स्कूल आहिनि उन्हनि सभिनी जे तरफ़ खां हिकु अज़ीम अलशान रैली कढी वई। रैली जो मक़सदु आहे कश्मीर सां यकजहती, सॉलिडेरिटी विथ कश्मीर। 5 फरवरी जेको अॻे केतिरनि ई सालनि खां पाकिस्तान अवाम इनखे कश्मीर सां यकजहती तौरु मल्हाए थो, उनखे असां अॼु ताज़ा करण जे लाइ 2020 में 5 फरवरी
यकजहती तो आज़ादी जी यकजहती तौर सां मल्हायो आहे ऐं असीं सभु पाकिस्तानी जी आवाम कलोई जा आवाम असीं कश्मीरी भाइरनि सां इतिहाद जो ऐलान करियूं था ऐं भारत सरकार जे ज़ुल्मनि जी मज़म्मत करियूं था। 5 फरवरी उन हवाले सां तव्हांजो वधीक छा चवणु आहे? हालांकि 5 फरवरी जो ॾींहुं जेका कश्मीरनि सां यकजहती जो ॾींहुं आहे त असां हर साल महमूल मुताबिक़ असांजो ॾींहुं त मल्हायो आहे ऐं असांजे इन स्कूल में गवर्नमेंट हायर स्कूल में तमामु घणनि स्कूलनि शहर जे स्कूलनि ऐं शहर जे माहौल तमामु शिरकत कई ऐं हसब महमूल असां इहो पंहिंजो अज़म वर्जायूं था त असां हमेशह कश्मीरियुनि सां गॾु रहंदासीं। उन्हनि ते जेको ज़ुल्म थिए थो उन्हनि ते बरबत थिए थी असां उन्हनि जी पुरज़ोर मज़म्मत कयूं था ऐं इहो वाज़े पैगाम ॾियणु चाहियूं था कश्मीरियुनि जी क़यादत खे असां तव्हां सां हर वक़्तु गॾु आहियूं, हर दुख में हर सुख में तव्हां गॾु आहियूं। असां कश्मीर खे नेठि हिकिड़े ॾींहुं आज़ादु कराए पोइ रहंदासीं ऐं भरपूर तरीक़े सां असां इहो अफ़वाज पाकिस्तान खे बि असां उन सां गॾु आहियूं ऐं उन सां मैसेज था कयूं नियापो था ॾियूं। पाकिस्तान जो बचो पाकिस्तान जो हर नंढो कोड़ो पको उन सां गॾु आहे ऐं इनशाअल्लाह असां हिकिड़े ॾींहुं कश्मीर खे आज़ादु कराए रहंदा। कश्मीर जो हिकिड़ो पुराणो मसइलो आहे जेको काफ़ी सालनि खां पोइ कश्मीर जा जेके सभई मुस्लमान भाइर आहिनि उहे हिकिड़े वॾे अता वेठनि हींअर त 6 महीननि खां पोइ मुसलसल जेको कर्फ्यू नाफ़िज़ आहे हिते हर शइ हर रसद हुनजी बिल्कुलु तौर ते बंदि आहे। ऐं हींअर जेको मोदी जेको वज़ीर आज़म आहे उहो वॾो हिकिड़ो ज़ालिम माण्हू आहे, एब्सेंट माइंडेड माण्हू आहे। पर पाकिस्तान जा जेके स्टूडेंट आहिनि, पाकिस्तान जा हज़रात आहिनि, पाकिस्तान जी जेका फ़ौज आहे, पाकिस्तान जा जेके सभई माण्हू ऐं सभई जेके लाॻापियल इदारा आहिनि उन ॻाल्हि जी तस्दीक कनि था ऐं उन्हनि खे इहो मैसेज ॾियनि था त कश्मीरी भाइरो तव्हां अकेला न आहियो। असां जेसिताईं आज़ादी तव्हांखे हासिलु न करे ॾींदासीं तेसिताईं कॾहिं बि असां सुख जो साह न खणंदासीं। कश्मीर बाबा ॿुधायो छा हिते जेको प्रोग्राम रखियो वियो आहे उन हवाले सां? असांजे बरे सगीर में 1948 में जॾहिं 47 में 2 मुल्क ठहिया पाकिस्तान ऐं हिंदुस्तान, उन ई वक़्त खां अॼु ॾींहं ताईं कश्मीर जो मसइलो जेको से हल न थियो आहे। अंग्रेज़ ॾाढा चालाक, ॾाढा जेके से हिरफती हुआ जंहिं कश्मीर जो मसइलो छॾे ॾिनो। हिननि ॾिठो त जेकॾहिं हल थी वेंदो त हीअ क़ौमूं तरक़ी कंदियूं ऐं असांजे ख़िलाफ़ बि थी सघंदियूं। त कश्मीर में 72 सालनि खां जेको बरबरियत ऐं जेका नाइंसाफ़ी थी रही आहे उन खे असांजी आवाम, पाकिस्तान जी आवाम, पाकिस्तान जी क़ौम, पाकिस्तान जी अफ़वाज ऐं पाकिस्तान जी रियासत जेको से मुकमल तरह सां निदे थी ऐं मोदी खे असां जेको इहो कंडेम कयूं था त तूं जेके कश्मीर में ज़ुल्म करे रहियो आहीं, जेका बरबत करे रहियो आहीं, उहा बंदि कर ऐं असीं अक़वाम मुतहिदा खां ऐं दुनिया जी ॿियनि क़ौमनि खां इहो अर्ज़ु था करियूं त बराए महिरबानी इन मसइले खे हल कयो वञे जीअं कश्मीर पंहिंजी जेको ज़िंदगी सुठे नमूने बसर करे सघे। कश्मीर बनेगा, मेरे खून से लिख दो, मेरे खून से लिख दो, हम लेके रहेंगे, हम छीन के लेंगे पाकिस्तान।